जी नाज़रीन, आम खबर जी आगाही शेयर कंदा हलूं। जागीरानी बिरादरी के हथियार बंधन खां पोइ चाचड़ बिरादरी के हथियार बंधन जो वीडियो सोशल मीडिया ते वायरल थियो है। जी नाज़रीन, आम खबर जी आगाही शेयर कंदा हलूं। जागीरानी बिरादरी के हथियार बंधन खां पोइ चाचड़ बिरादरी के हथियार बंधन जो वीडियो सोशल मीडिया ते वायरल थियो है। जी नाज़रीन, आम खबर जी आगाही शेयर कंदा हलूं तो जागीरानी बिरादरी के हथियार बंधन जीअं जागीरानी ॿियनि तरफ़ां वायरल कयल वीडियो खां पोइ चाचड़ बिरादरी पारां सोशल मीडिया ते वीडियो वायरल किया है। चाचड़ बिरादरी के हथियार बंधन जो वधीक छा चवण आहे, अचो त ॿुधूं था। अस्सलाम वालेकुम। जीअं त असांखे वीडियो भरण जो शौक़ु कोन हुयो, हिन वीडियो भरण ते असांखे जीअं त जागराणी ऐं टक्कर सौदे असांखे मजबूर कयो आहे। असां असल में अहिड़ो को कदम भी कोन था खणूं। जेको ॻाल्हाए थो ग़लति ॻाल्हाए थो, असां उन ग़लति नथा ॻाल्हायूं। उनखे विढ़णो आहे त भलिया विढ़े, असां लिका कोन वेठा आहियूं। सरेआम अचे मीरू वारे थले में गुई लिकाई वेठो आहे, ॿाहिरि निकिरे कोन थो, उतां फैर करे भॼी थो वञे। हर दफ़े आयो आहे, केतिरो ई नुक़सानु करायो आहे, हाणे बि नुक़सानु हुनजो थियल आहे। ॾंग मंडकायूं बीठो आहे, एटाकनि ते बीठो आहे। असांखे त का ॻाल्हि बि कोन्हे की असां त हर वक़्तु तयारु वेठा आहियूं। उनखे विढ़णो आहे त सरेआम अचे, बाक़ी ग़लति ॻाल्हियूं न करे, असां उनखे ग़लति न चवंदासीं। बाक़ी सौदेनि जी असांखे सॼी ख़बर आहे। जेको सौदेनि कमु कयो आहे उहा असांखे त ख़बर आहे। हुनजा माण्हू मारियऊं, हुन जूं औरतां मारियऊं, हुनजो घरु साड़ियऊं, सॼो कमु हुन सां कयूं। उन्हनि खे साॻो कुल्हे में विहायूं वेठो आहे। असांखे कोई इतराज़ कोन्हे, उहो भलिया हुनखे विहाए सघे थो। बाक़ी असां हुनजे लाइ घटि वधि बि न चवंदासीं। सौदेनि सॼी उमिरि वठंदा, 20 रुपए जी पती 10 जी खंडु। उन्हनि जी असांखे ख़बर आहे त उहो कहिड़ो कारनामो कंदा। सॼी उमिरि गॾा गाॾियारा फुरियऊं, पर बोर पटियूं, ॿियो कमु त कोई कोन्हे, चङो कमु कयो ई कोन अथनि। बाक़ी हाणे सॼो ॾींहुं विझा न भरनि, लांचर न खणनि, दाह चेकियूं न खणनि, छा बि कनि। उन जे अरकारनि जी असांखे ख़बर आहे। इन्हनि जी असांखे ख़बर आहे सॼी। जीअं त जो घर सॼो तबाह उन्हनि कयो, जीअं त हया कोन्हे जो इन्हनि खे गॾु कुल्हे में बि ॿाल मारियऊंसीं, पुट मारियऊंसीं, भाटिया ढीला हली आहे, मरी आहे, उन्हनि सां वरी गॾु वेही वञी ज़ार CPPA जो पाण विढ़े हा, भली ॾाह चकर विढ़े, इन्हनि सां गॾिजी असां न विढ़े हा, इन्हनि खे मारे हा। उहो भलो सौदे ई क्या चङा, हिते अची बटालू फुरीदा, गॾा गाॾी वारा टोटली सॼण को खसीदा, खरका इहे अची इन्हें गॾिया दाह छकनि, इन्हनि खे बंदूक जी वसियत बि न आहे। ऐं चाचड़ जो पैगाम थी, इहे गद्दार थी। अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम।